तव्हांखे अपडेट कयूं अहम ख़बर आहे मौसम के हवाले से कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पई आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मलीर, डिफेंस, क्लिफ्टन, गुलिस्तान जोहर, शाहराह फैसल ऐं ॿियनि हंधनि ते वसकारो थियो आहे। दादू, भिटशाह, झोल, ठरी मीरवा, सिरहाड़ी, पडीदन ऐं ॿियनि शहरनि में भी बरसात पई। वसकारे बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। अहम ख़बर आहे कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पई आहे। गर्मी जो ज़ोर घटिजी वियो आहे। मलीर, डिफेंस, क्लिफ्टन, गुलिस्तान जोहर, शाहराह फैसल ऐं ॿियनि हंधनि ते वसकारो थियो आहे। दादू, भिटशाह, झोल, ठरी मीरवा, सिराड़ी, पीडीदन ऐं ॿियनि शहरनि में बरसात पई आहे। वसकारे बाद गर्मी जो ज़ोर घटिजी वियो आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात बाद गर्मी जो ज़ोर घटिजी वियो आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। मलीर, डिफेंस, क्लिफ्टन, गुलिस्तान जोहर, शाहराह फैसल ऐं ॿियनि हंधनि ते वसकारे बाद मौसम खुशगवार थी वई आहे। तव्हांखे मौसम के हवाले से ख़बर ॾियूं पिया। कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पई आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मलीर, गुलिस्तान जोहर, शाहराह फैसल ऐं ॿियनि हंधनि ते वसकारो थियो आहे। दादू, भिटशाह, झोल, ठरी मीरवा, पडीदन ऐं ॿियनि शहरनि में भी बरसात पई आहे। वसकारे बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम खुशगवार थी वई आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया मौसम के हवाले से कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पई आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे।